खबर शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की कोशिशुनि सां वफ़ाक़ी हुकूमत ऐलान किया है त केनाल मनसूबा रद्द किया विया आहिनि, जिन जो बाक़ायदा फ़ैसिलो 2 मई ते गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल के इजलास में थींदो। अपडेट कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इन हवाले से वफ़ाक़ी हुकूमत से राब्तो कयो हो ऐं हैदराबाद तोड़े रोहिड़ी में 2 धारदार जलसा कया, जिथे हुन पंहिंजी पार्टी जो मौक़िफ़ अवाम आॾो रखियो ऐं अवाम खे ख़ातिरी कराई त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधु दरिया जे पाड़ी जे मसइले ते हुकूमत सां न पर अवाम सां बीहंदी। इन खां पोइ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां डिघी मुलाक़ात कई, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी हुकूमत खे राज़ी कयो त इहा सिंध जे माण्हुनि जे जज़्बनि जो क़दर कंदे सिंधुअ ते केनाल ठाहिण तां हथ खणे ऐं इन हवाले सां बाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु गॾियल वीडियो बयान बि जारी कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नवाज़ हुक्मरान पार्टी तौर इहो मनसूबो रद्द करण ते इत्तेफ़ाक़ कयो ऐं केनाल मनसूबो रद्द करण लाइ 2 मई ते वास्तेदार फोरम गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास सॾाइण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिं में बाक़ायदा तौर ते केनाल मनसूबो रद्द करण जी मंज़ूरी ॾिनी वेंदी।